अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल वॉइस ऑफ सिंधड़ी। सिंधड़ी में वधंदड़ बदअमनी जे करे अवाम सराफ़ा एहतजाज ऐं पुलिस निंड सुतल। अवाम जो IG सिंध खां मुतालबो। वधीक तव्हां अवाम जा व्यूज़ ॿुधो ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। पानी सदाई बीठो है, साल साल फसल थियन कोन था। उन का पोइ DC का पुछंदासीं यार यूसी समारो मोरी किथे अचे थो। अड़े यहाँ ॾिसो नथा, नक्शो नथो खोलियो। उन खां पोइ हाणे ये फुरूं वधी वञनि, माण्हू को खीर ॾोई किलो खणी वञे त उहो फुरिजियो वञे तो माण्हू छा कंदो? हिते रहण जो कहिड़ो फ़ाइदो आहे? पोइ माना हाणे हथियार खणणा खपनि, कचे वारी हिते ॻाल्हि आणणु खपे। पोइ वरी चवंदा हाणे हीअ ॾोहारी आहिनि, वॾा ॾोहारी आहिनि, ॿियो केरु न कंदो धणी कंदा आहिनि, पंहिंजे बचाल राजू टे बैती वेंदा आहिनि, ॿियो छा कंदा? सुम्हण ई नथा ॾियनि माण्हुनि खे। 2 मिंट को अटैक जो मरीज़ आहे, कोई शुगर जो मरीज़ वीचारो 2 कलाक को निंड करे त उहो बि सुकून ई नथा करणु ॾियनि। हाणे राति ई असां वटि वारदात थी आहे, 2 टे ॾींहं पहिरीं फुरूं थियूं आहिनि, को तगूसर ऐं हिंगोन जे विच में। इहे हालात लॻा पिया आहिनि। पुलिस अचे थी, बिल्कुलु टाइम ते पहुचे थी, पर उन ते को रद्द अमल नथो थिए। त उन हिसाब सां अॼु असां हिते गॾु थिया आहियूं, असां मीडिया घुराई आहे ऐं हाणे असांजो हीउ मसइलो हल न थियो अॻिते लाइ, हीअ असांजे जेके ॾोह बीठा न त असां इनशाला मिरपुखाल SP वटि वेंदासीं, DIG वटि वेंदासीं, अॻिते असां CM हाउस ताईं बि वेंदासीं। चीफ मिनिस्टर सिंध खां वठी DIG हुजे, IG साहब जेको गुलाम नबी साहब पंहिंजो मुद्दो पूरो करे वियो। हाणे ओढो साहब आयो, ओढे साहब खां वठी DIG खां वठी SP ताईं असीं चऊं था त बाबा पुलिस जा हथ खोलियो। ॿधो न, असीं MPA MNN खे बि चऊं था त इहे कंदब सुबुह जे में अवाजे में पवंदासीं। छो त हाणे जेके हाणे पब्लिक तमामु तंग थी वई आहे। हर माण्हू जेको अटो वठियो वञे थो उनजो अटो नथो बचे। माण्हू ॾींहं जो सफ़र कनि था त चवंदा हाणे केॾी महिल गाॾी फुरिजे थी, लौणा हणंदा था अचनि। SP खे चवंदा बाबा SP तव्हां छाजे लाइ छो कनि था? तव्हां नज़रदानी करियो, पुलिस जो गश्त वधायो, पिकेटूं क़ाइमु करियो, छो वारदातूं थियनि थियूं? हर रोज़ जे लाइ जेको 5 खां 6 वारदातूं सौजल खां वठी लालखान खां वठी हिंगोर जे विच अहीतर, चोरी न चवंदे, फुर न चवंदे, धाड़ो न चवंदे, ॾींहं ॾिठे जो माण्हू फुरिजियो था वञनि, राति जो सुम्हणु कोन्हे माण्हुनि खे, बाक़ी छा रोज़गार कनि। असीं त चीफ मिनिस्टर खां मुतालबो था करूं बाबा हाणे जेकॾहिं तव्हांजो सिस्टम सही पॉलिसियूं चेंज करियो। हाणे चोरी मार धाड़ वारी पॉलिसी चेंज करे हाणे पब्लिक खे कुझु सुख जो साह खणियो वेंदे। असीं त जनरल साहब खे बि चऊं था, जेके बि कारेंदार आहिनि सभिनी खे चऊं था त बाबा हाणे सुख जो साह खणियो पब्लिक खे। हिते तमामु घणो ज़ुल्म लॻो पियो आहे, तमामु घणो ज़ुल्म, बे इंतहा ज़ुल्म। SP साहब खे चऊं था, DIG साहब खे चऊं था बाबा अमन करायो, माण्हुनि खे जीअण जो हक़ ॾियो। तव्हां मथे ॻाल्हायो, SP साहब ॻाल्हाए मथे, जेकॾहिं मिनिस्टर को आहे MP हुनखे चए साईं ज़ुल्म आहे, पब्लिक दाऊं थी करे।